खेप्रो में खबर ईंदा हलो त खेप्रो में पूज हिंदू लोहाणा पंचायत के ताउन से खेप्रो के पारस मेडिकल सेंटर में हर आचर के डी सुबह जो 9 वगे का 12 वगे ताईं फ्री मेडिकल कैंप लगाई वींदी, जंहिं में मुख्तलिफ बीमारियुनि जे माहिर डॉक्टरनि पारां आयल मरीजन जो मुफ्त में इलाज कयो वींदो। उन मौके ते डॉक्टर गोविंद राम डॉक्टर खुशी राम अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त असां जेका हिंदू लोहाणा पंचायत पोली क्लिनिक हर संडे ते ये अॼु न लगी है, ये असांजी चौथी कैंप थो माना असां तक़रीबन महीनो खन थी वियो आहे। हीअ चौथों संडे आहे जंहिं ते असांजी हिंदू लोहाणा पंचायत जे पारां पोली क्लिनिक हले पई। उन में छा आहे त कंहिं हिकिड़ो न कोई लोहाणा पंचायत, हीअ लोहाणा पंचायत जो तावन आहे ऐं उन सां गॾु डॉक्टर खुशी राम उन जो असांजो तावन आहे जंहिं हीअ असांखे पोर्शन ॾिनो आहे, जिते तव्हां अॼु बीठा आहियो इहो असांखे पोर्शन ॾिनो आहे हिंदू लोहाणा पंचायत जी पोली क्लिनिक लाइ। हीअ चोथों जेको आहे असांजो संडे अचे पियो ऐं तक़रीबन छो त असांजी पंचायत ठेके बजे तक़रीबन 1.25 महीनो थियो आहे ऐं असां अवांखे इंटरव्यू त ॾिनो तक़रीबन हुनखे महीनो सवा थियो हूंदो। हीअ उन में असां ज़ात पात जी का ॻाल्हि कोन्हे, जेको ग़रीब आहे हिते असांजा माहिर डॉक्टर जेके बि आहिनि उहे उन्हनि ग़रीबनि खे जेको आहे चेक कनि था, उन्हनि खे फ्री में इलाजु आहे। उनजो को बि न आहे जेको अचे थो उनखे बाक़ाइदे फ्री में इलाजु कयूं था। ऐं हीअ जेको पोर्शन 3 कमरा असांखे डॉक्टर खुशीराम जेको आहे असांखे हिंदू लोहाणा पंचायत पोली क्लिनिक लाइ जेके असांखे न अथसि त हर संडे ते असांजी क्लिनिक आहे। उन खां पोइ मांखे ॿी ख़ुशख़बरी ॿुधायां, असां हेल्थ कार्ड बि इशू कयो आहे। जॾहिं मां अवामी जेको आहे पंहिंजो जॾहिं थियो हुअमि तॾहिं मां अव्हांखे ॿुधायो त 30 हेल्थ कार्ड मूं इशू कया आहिनि जेके ग़रीब आहिनि, जेके डिज़र्व आहिनि, जंहिंजो फैमिली जो पूरो इलाजु फ्री में थींदो। उन खां पोइ अॼु जेका कैंप लॻी आहे माना हिकु असां लॻाई आहे जंहिंमें 2 माहिर डॉक्टर जेके लेडीज़ डॉक्टर आहिनि, डॉक्टर निदा ऐं डॉक्टर जेको आहे किरण, उहो बाक़ाइदे उनजो मेडिसन बि फ्री, उनजो अल्ट्रासाउंड फ्री, उन खां पोइ डिलीवरी बि फ्री। उन खां पोइ जेके माहिर डॉक्टर आहिनि, डॉक्टर जेका ड्यूटी हुई डॉक्टर वासुदेव जी बचाणी ऐं डॉक्टर नंद पारवानी जी ड्यूटी हुई। उन खां पोइ हिते असां वटि शहरियार जेको स्पेशलिस्ट आहे कार्डियोलॉजी जो, उन जो बि असां सां तावन आहे त फ्री में जेको आहे उनजा ECG ऐं उनजो इलाजु। डॉक्टर ज़ाकिर बि असां वटि आहे जो पीट्स जो जेको करे थो, इहो बि असां सां फ्री। माना डॉक्टरनि जी वॾी असां ते महिरबानी आहे ऐं मालिक जा लख एहसान आहिनि। हींअर बि तव्हांखे मां ॿुधाइण न ख़बर हिकिड़ी ॻाल्हि खे ॿुधायां थो त 4 ॾींहं थिया आहिनि, हिकिड़ो भील हो जंहिंजी उमिरि हुई 28-30 साल, यंग हो, उनखे हिते इंस्टेंट ऑब्स्ट्रक्शन थी वई, आंडे में वटि पइजी वियो, उनखे अपेंडिसाइटिस थी वियुसि। हिते आयो मूंखे हुन ॻाल्हि खे ॾिठो, पेशेंट जी कंडीशन वर्स्ट हुई, माना सीरियस हो तमामु। असां जल्दी हुनखे कराची मोकिलियो, जिना मंझि 2 ॾींहंनि जो राति जो एमरजेंसी में ऑपरेशन थियो। उते जेके दोस्त हुआ हुनखे सभिनी कयोसीं, मालिक जी महिरबानी सां कल्ह बहितर हो, हुनजा माना कंडीशन बीठी तमामु सुठी आहे। उन में कल्ह हिकिड़ो माना तक़रीबन 4-5 ॾींहं थिया आहिनि, पंहिंजी खिपरो कम्यूनिटी में हिते जेको आहे माली कम्यूनिटी जो छोकिरो हो जंहिंजी एज आहे 25 साल, उनखे मल्टीपल स्टोन बायोलेटर ॿिन्ही किडनी में ऐं मसाने में बि स्टोन हो। हू आयो, हुन असांखे चयो, असां हुनखे हैदराबाद मोकिलियो, हुनजी MRI कराईसीं, ॿियो कराईसीं। कल्ह मूं डॉक्टर मंज़ूर जेको आहे चवाण जेको आहे पाण वटि, उहो जेको यूरोलॉजिस्ट आहे, उनखे सुभाणे वरी हुनखे असीं ऑपरेशन लाइ एडमिट करायूं पिया जाम शुरू मंझि, त उन्हनि जो बि इलाजु ॿियो असीं करायूं पिया। त असां माना इहो आहे त जेको बि आहे असांखे माना असीं चवंदा त मालिक असांखे सघ ॾे ऐं असांजो हिते सुठो डॉक्टरनि जो असांजो ॾाढो सुठो तावन आहे त ग़रीबनि जो जेको बि आहे असीं इलाजु करायूं उन्हनि खे। तनक़ीद बिल्कुलु थींदी आहे, कॾहिं कॾहिं दिलि बि ईअं चवंदी आहे त यार हीअ एतिरो कर, पर हू छा त श्री कृष्ण भॻवान जो हिकिड़ो जॾहिं कोल असांखे यादि ईंदो आहे त बाबा भले अव्हांखे कनि पिया ऐं पंहिंजो कमु कंदा कयो, असांखे पंहिंजो नेकी जो कमु करिणो आहे, भले हू मुखालफ़त कनि पिया जेसिताईं सघ आहे तेसिताईं कंदासीं, ते थकंदासीं त पोइ असां पंहिंजी हिकिड़ी टीम ठाहे छॾी आहे। हीअ नौजवान डॉक्टर असांजा गॾु आहिनि, असीं उन्हनि खे चऊं बाबा हाणे अचो। न बिल्कुलु असांजो फ्यूचर जो असांजो प्लान आहे, असांजी हींअर रिसेंटली सुभाणे या परीं थी सघे असांजी हिकिड़ी मीटिंग थिए जंहिंमें असां जेको आहे उन में वरी बि को लाइ अमल तयारु कंदासीं। हींअर हिकिड़ी मेंगवाड़ कम्यूनिटी जूं 2 छोकिरियूं हुयूं जंहिंजो मूं शादी जो फंड जेको आहे वरितो आहे। मां इन करे छो त मुंहिंजी आदत कोन्हे को फेसबुक ते वेही ॾेई उनखे घुराए उनखे ॾियां, मूं वटि हिकिड़े में वॾे में ॾेई आहे त मां उनखे इहो न कंदो आहियां। मां 2 छोकिरियूं मेंगवाड़ कम्यूनिटियूं आहिनि जंहिंजा सुभाणे मूं इन जी मीटिंग आहे, मूं पंहिंजा उनखे 2 चेक जेके असीं उनखे ॾींदासीं, शादी आहे उनखे ॾींदासीं जहेज़ लाइ। उन खां पोइ हींअर असांजो प्रोग्राम आहे त छा त पूरा ई करण वारो मालिक आहे, इंसान खे आई कोन्हे, पर असांजी कोशिशि आहे जेतिरो एफर्ट थी सघंदो असीं उनखे वठंदासीं। सर असांजो को फंड कोन्हे। हा हिकिड़ी ॿी ॻाल्हि मूंखे तव्हां विसरी ॿुधायां, हींअर 2 छोकिरा हुआ जेके यूनिवर्सिटी पढ़ंदा हुआ, 44,000 रुपया सेमेस्टर जी फ़ी हुई,
सेमेस्टर जी फ़ी हुई उहा बि मां हींअर पे कई आहे। बट ॿिया असांजे हिंदू कम्युनिटी छोकिरा आहिनि जिन जो माना फ़ी ते पढ़नि था त कुझु उन्हनि स्कूल वारनि में तव्हां कयो उहा बि असां फ्री कई आहे। असांखे को फंड कोन्हे, फंड असीं पाण जनरेट कंदा आहियूं। जेके असांजा मुज़र हज़रात आहिनि उहे असां हितां छा त हिते अवां सुठो कमु कयो न पैसा पाणे था मिलनि, ॾियण वारा वेठा आहिनि पाणे था ॾियनि, पर अवांजो कमु माना सही हुजे त हू ॾिसंदा कमु सही आहे त ॾियण वारा जाम वेठा आहिनि। पहिरीं ॻाल्हि त आउं तव्हांजे अवामी जो न्यूज़ जो चैनल जो कुझु शुक्रगुज़ार आहियां जंहिं हमेशह बर वक़्तु जेको आहे कवरेज ॾेई ऐं को आम माण्हुनि ताईं मैसेज पहुचायो आहे, उन जो तमामु घणो शुक्रगुज़ार आहियां। इन जो ख़्यालु असांखे इन करे आयो थी तमामु हिकिड़ो महांगाई जो दौरु आहे ऐं कुझु अहिड़ियूं सहूलियतूं आहिनि जेके संडे जे ॾींहुं जेके आहिनि मौजूदु न आहिनि। त संडे जे ॾींहुं असां हिकिड़ो पूछ लोहाणा हिंदू पंचायत जे तावन सां हिकिड़ी पोली कंसल्टेंट क्लिनिक्स जो आगाज़ कयो आहे, जंहिंमें मुख़्तलिफ़ बीमारियुनि जा डॉक्टर जंहिंमें डॉक्टर ज़ाकिर लाशारिया, डॉक्टर वासुदेवन, नंद बचाणी किशोर, डॉक्टर निदा शहरियार, किरण डील, मतिलबु डॉक्टर सुनील प्रेमा, डॉक्टर रीटा आहे, डॉक्टर श्यामन उषा, इनमें असांजी जेका बि डॉक्टरनि जी जेका टीम आहे उहा सॼी तावन करे पई। ऐं संडे ते जेको आहे असां हिकिड़ो बाक़ाइदा जल्दी शेड्यूल जारी कंदासीं त हिन संडे ते कहिड़ा डॉक्टर वेंदा, नेक्स्ट संडे ते कहिड़ा। 4 संडे असांजा गुज़री चुका आहिनि ऐं अॼु हिकिड़ी मेगा कैंप रखी आहे जंहिंमें असां तक़रीबन 400+ पेशेंट ॾिसी चुका आहियूं, जंहिंमें जेको आहे डॉक्टर निदा शहरियार ऐं डॉक्टर शहरियार ऐं डॉक्टर किरण जो हिकिड़ो वॾो तावन आहे, जंहिं तक़रीबन 400 खां प्लस पेशेंट ॾिसी मुफ़्त अल्ट्रासाउंड ऐं मुफ़्त ECG ऐं मुफ़्त दवाऊं मरीज़नि खे ॾेई उनजी रहनुमाई पियो कनि। ऐं इनशाला इहो तसलसल या कंटिन्यूटी फ्यूचर में बि जारी रहंदी ऐं इन लाइ असां चवंदा त इहो सिस्टम टुटे न। ऐं जेकॾहिं असांजे डॉक्टर हज़रातनि, असांजे शहर जा जेके मौज़ूज़ माण्हू आहिनि, असांजा जेके सोशल एक्टिविस्ट आहिनि, जेके समाजी तंज़ीमुनि जा जेके दोस्त आहिनि ऐं असांजा जेके जर्नलिस्ट ग्रुप आहिनि, जेकॾहिं असांखे जेके बि शहर जा माण्हू असांखे जेके तावन कयो, असांखे इन्हनि सपोर्ट कई त इहो असीं इन सिलसिले खे अॻियां असीं वधाईंदासीं। छो त हिकिड़े माण्हू जो कमु न आहे, ऐं अकेलो ही कमु नथो करे सघां। ऐं वधि में वधि जेको आहे पंहिंजे सेंटर जो हिकिड़ो पोर्शन सुबुह जो 9 खां 1 ताईं संडे जे ॾींहुं मां डोनेट कयो आहे, त इन में जेको आहे हर माण्हू, हर क़ौम, हर फ़र्द हिते अची करे जेके असांजा डॉक्टर जेके उनजी ड्यूटियूं ते लॻल हूंदियूं उहे डॉक्टर जेको आहे उनजो उहो फ्री इलाजु कंदा। ऐं इहो पोर्शन 3 कमरनि ते जेको आहे बदिलाए तक़रीबन 2000 स्क्वायर फुट ते, जंहिंमें असां मरीज़नि लाइ उहे सहूलियतूं रखियूं आहिनि। ऐं इनशाला इहो कमु जारी रहंदो। ऐं जेकॾहिं कुझु अहिड़ा जेके माण्हू आहिनि असांखे बिल्कुलु हिते असांजी उहा मदद कंदा मेडिसिन जे हवाले सां, असांखे जेको आहे मुख़्तलिफ़ सहूलियतुनि जे हवाले सां, त इहो असां सिलसिलो इनशाला अॻियां बि असीं जारी रखंदासीं। असां हिते बिल्कुलु मुफ़्त डिलीवरियूं ऐं मुफ़्त जेके सिस्टम इहे असीं जारी कंदासीं, जेकॾहिं असां सां आवाम जो, असांजे शहर जे माण्हुनि जो जेके साहिब हैसियत आहिनि उन्हनि जो ताउन रहियो त। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल शॉप दे रहा है सबसे अच्छी सर्विस, बेहतरीन क्वालिटी के आला मयार वॉलपेपर और सीलिंग खूबसूरत डिजाइन और कलर्स में दस्तयाब है। हर किस्म के PVC वॉलपेपर्स और सीलिंग लगवाने के लिए हमसे राब्ता करें। हैदराबाद, कासिमाबाद, लतीफाबाद, जामशोरो, मीरपुर खास और सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल। राब्ता नंबर रंजन अली सोमरो 0333 370 2516, व्हाट्सएप 0333 370 7886। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।